बदनीयती थी बदल प्रोपेगेंडा मुहिम के खिलाफ आईन ऐं कानून मुताबिक सख्त कार्रवाई के यकीनी बनाए वेंदो। अवामी हथियारबंद फौज विच में डार विझण की कोशिश के कामयाब थियण न ॾिनो वेंदो। कोर कमांडर कॉन्फ्रेंस में नाकारी प्रोपेगेंडा मुहिम ते गणतीअ जो इज़हार। हथियारबंद फौज पाकिस्तान में दहशतगर्दी के मुस्तकिल तौर ख़त्म करण लाइ पुरज़्म है। हथियारबंद फौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि के समूरी क़ौम की हिमायत हासिल है। दहशतगर्दन के कंहिं भी हंध तां फ़ाल थियण न ॾिनो वञे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो कोर कमांडर कॉन्फ्रेंस के खिताब। बिशाम में चीनी शहरनि ते बुज़लानी दहशतगर्द हमले की मज़म्मत। हथियारबंद फौज के शहीदन की अज़ीम कुर्बाननि के ख़राजी अक़ीदत पेश। वालारिल कश्मीर में जारी भारतीय जारियत ते गणतीअ जो इज़हार। पाकिस्तान ऐं सऊदी अरब आलमी बिरादरी का गज़ा में तुर्त जंगबंदी कराइण जो मुतालबो करे छॾियो। गज़ा में 35,000 फ़लस्तीनी जो क़त्ल आलमी बिरादरी की नाकामी करार। गज़ा में आलमी बिरादरी जो बिटो मयार वाक़ो थी वियो आहे। खिते में कंहिं भी क़िस्म की शिकतान ऐं तकरार नथा चाहियूं। आलमी बिरादरी जंगबंदी लाइ पंहिंजो किरदार अदा करे। सऊदी परॾेही वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान की पाकिस्तानी हम मनसब सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। परॾेही वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त दुनिया के हाणे निंड मां सुजाग थियणु घुरिजे। गज़ा में फ़लस्तीनी की नस्लकुशीअ जो सिलसिलो बंद कयो वञे। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान अल सऊद की पाकिस्तान यात्रा। सदर ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ातूं। सऊदी वफ़द के PIA होटल हवाई अड्डनि की निष्कारी। इस्लामाबाद में बिन 5 स्टार होटल्स में जॉइंट वेंचर की आश। मटियारी ट्रांसमिशन लाइन ऐं फर्स्ट वुमेन बैंक में हिस्सेदारीअ की दावत। सऊदी वफ़द के हेल्थ सिटी ठाहिण लाइ भी आश कई वई। ख़ासि सीड़पकारी काउंसिल के इजलास के खिताब दौरान परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो चवणु आहे त पाक सऊदी लाॻापनि के मज़बूत इक़्तिसादी भाईवारे में बदिलाइण की ज़रूरत है। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में भाईवारी इज़्ज़त गॾियल मफ़ादनि ऐं बहितर मुस्तक़बिल के मंशूर लाइ आहे। सऊदीअ सां टिघे मुद्दे वारे ऐं आज़माइशी दोस्ती असांजी परॾेही पॉलिसी जो अहम अंसर है। SIFC पाक सऊदी लाॻापनि ऐं मज़हबी तोड़े सकाफ़ती क़दरनि ते ॿधल आहे। SIFC सां सीड़पकारी ऐं सहकार वधाइण में मदद मिलंदी।